सब सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त हाणे अचण वारी आहे। इन में पहिरियों सिजावल खान वञी शेर अली खे भड़काए ईंदो, उन खे गुस्सो ॾियारियो था मोटी ईंदो ऐं हिक ॿिए खे ॾाढा ख़ूब ई डायलॉग हणंदा। सिजावल ऐं शेर अली डायलॉगबाज़ी घणी कंदा लेकिन हिक ॿिए खे चंबो कोन हणंदा। ॿिए तरफ़ दोस्तों बख्शल सां नियापो मोकिलींदो वक़्तु ऐं इन्हनि खे पाण में विढ़ाइण जे करे मूसा जे मथां इल्ज़ाम हणंदो सोणी जो ऐं बख्शल इहो नियापो वञी मीर ताईं पुॼाईंदो ऐं मीर जेको आहे इहो ॻाल्हि ॿुधी करे उन खे सोच पइजी वेंदी, थी सघे थो इहो मतां मूंसां कमु कयो बि हुजे तॾहिं तो नवाब खान सां ठाह करे थो। यानी इन्हनि दोस्तनि खे विढ़ाइण जे लाइ मीर खे इहा चुंग ॾींदो वक़्तु ऐं शैतानी हाणे नई वधंदी। नवाब खान सां त मूसा जो ठाह थी वेंदो लेकिन मीर जो वरी जहिड़ो शुरू। अहिड़े हिसाब सां दोस्तों सिजावल जी बि इहा कोशिशि आहे त मीर खे मञाया नवाब खान सां ठाह करायां, लेकिन मीर हाणे दोस्तों जीअं अॻे मीर नवाब सां ॿधल हुयो त मूसा ख़िलाफ़ु हूंदो, हाणे मूसा नवाब खान सां ॿधिजी वेंदो त मीर ख़िलाफ़ु थी वेंदो। यानी इन्हनि जो जहिड़ो तू में इहा हलंदी रहंदी ऐं जेको आहे बख्शल मीर इहे सारंग ॿिया टिया जेका आहिनि फ़िलहालु इहे विढ़ंदा बि सही ऐं इहे मीर सां थी वेंदा दरिया खान ऐं मूसा वारा नवाब खान वरी हू हिकु पासे थी वेंदा।